जलाल चांडियो छा हुयो पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं जलाल चांडियो एॾो मक़बूल सिंध में कीअं थियो ऐं थोरे अरसे में जलाल चांडियो सभई बुलंदियुनि ते वञी पुॻो। इहे असां त तव्हांजे ॾाढो नेकियूं ऐं जलाल चांडियो जा किसा ऐं कहाणियूं त बयानु कयो वेठा आहियूं, लेकिन अॼोके वीडियो में जलाल चांडियो जो परस्तार चइजे या जलाल चांडियो जो भाउ चइजे जंहिंजो नालो आहे असगर माछी। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं असगर माछीअ जे ज़बानी। जलाल चांडियो मरूम जूं जेकियूं ॻाल्हियूं कजनि थियूं जी से तमामु थोरियूं आहिनि। जलाल सां मां घणो हलियुसि मेलनि मलाखड़नि में ईंदो त जलाल चांडियो पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ो अनमोल हीरो हुयो ऐं जलाल चांडियो जूं कहिड़ा किसा ऐं कहिड़ियूं कहाणियूं हुयूं पंहिंजे ज़माने में। असगर माछी पंहिंजी ज़बानी चए थो त मां हिन वक़्तु जलाल चांडियो जहिड़ो फ़नकार को मुल्क में ॾिसां ई कोन थो ऐं जलाल चांडियो जो मट बि कंहिंखे कोन थो ॾिसां। जलाल चांडियो एॾो वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध वासियुनि जे लाइ तोहफ़ो हुयो ईअं सम्झो। ऐं जलाल चांडियो वटि लखे रुपया हुया ऐं जलाल चांडियो इज़त शोहरत पैसो बिल्कुलु कमायो पंहिंजी ज़िंदगीअ में, लेकिन कॾहिं बि वॾाई न कयो जलाल चांडियो ऐं कॾहिं बि कंहिंखे ॿिनि आङुरियुनि जो हथु न ॾिनो जलाल चांडियो। जलाल चांडियो कंहिंसां बि मिलंदो हुयो भाकुर पाए मिलंदो हुयो ऐं जलाल चांडियो ख़ुशमरहबा बहितरीनु तरीक़े सां माण्हूअ सां कंदो हुयो, न ॾिसंदो हुयो अॻियां त को वॾेरो आहे ग़रीब आहे गाॾे वारो आहे रेड़े वारो आहे, कहिड़ो बि माण्हू मिलंदो हुयो जलाल चांडियो सां त जलाल चांडियो सीने सां सीनो लाइ भाकुर पाए ऐं जलाल चांडियो ॿाहूं ॿधी उन खां हाल वाल वठंदो हुयो। असगर माछीअ सां हिकिड़े शख़्स ईअं सम्झो त हिकिड़ो फ़नकार हुयो जेको असगर माछीअ खे जलाल चांडियो जे बारे में हिकु ठठोल कई। इहो ईअं चयो असगर माछीअ खे त तव्हांजो त हिकु वॾो फ़नकार हुयो जलाल चांडियो। असगर माछीअ खे चई त तुंहिंजो त दोस्त हुयो जलाल चांडियो, लेकिन कॾहिं बि वीको गाॾीअ में न घुमियो जलाल चांडियो। असां अॼु ॾिसो त कहिड़नि कहिड़नि गाॾियुनि में घुमूं पिया था त असगर माछीअ खे इते तमामु घणी कावड़ लॻी वई ऐं असगर माछी जलाल चांडियो जो भाइरनि वांगुरु दोस्त हुयो ऐं असगर माछी हिकु परस्तार बि हुयो जलाल चांडियो जो। जलाल चांडियो जो इन तर में किथे बि मेले में जलाल चांडियो वेंदो हुयो या जलाल चांडियो पाण असगर माछीअ ॾे नियापो मोकिलींदो हुयो या असगर माछीअ खे ख़बर पवंदी हुई त जलाल चांडियो हिन मेले में मौजूदु आहे त असगर माछी पाण जेको आहे सो हली करे जलाल चांडियो जे लाइ भुॻड़ा बि वठी ईंदो हुयो, खाइण पीअण जूं शयूं बि वठी ईंदो हुयो जलाल चांडियो लाइ ऐं जलाल चांडियो सां वेही कचहरी बि कंदो हुयो। ऐं असगर माछीअ उन फ़नकार खे ईअं चयो त जंहिं टाइम में जलाल चांडियो वटि कार गाॾी हुई उन टाइम में तव्हां फ़नकारनि वटि गॾह गाॾो बि कोन हुयो। दोस्तो इहा वाक़ई ॻाल्हि सही आहे। जलाल चांडियो जंहिं टाइम में पंहिंजे लाइ गाॾी वरिती कार गाॾी वरिती टूडी उन टाइम में ईअं सम्झो त लखनि में के चंद माण्हुनि वटि उहा गाॾी हूंदी हुई जेका जलाल चांडियो पंहिंजे शौक़ सां कार गाॾी वठी ऐं पाण वटि रखी ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा फ़नकार हुया जिन्हनि वटि साइकिल बि कान हूंदी हुई चढ़ण जे लाइ। जलाल चांडियो अॼु 2025 ताईं जे अगरि ज़िंदा हुजे हा त जलाल चांडियो वटि बि वीको गाॾियूं हुजनि हा ऐं थी थो सघे जलाल चांडियो हेलीकॉप्टरनि जो मालिक हुजे हा। दोस्तो जलाल चांडियो जो एॾो वॾो सितारो हुयो सिंध में। जलाल चांडियो मक़बूलियत में बि इंतिहा करे छॾी ऐं जलाल चांडियो पैसा ॾोकड़ कमाइण में बि बिल्कुलु इंतिहा करे छॾी हुई। दोस्तो जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो त हीअं पोतड़नि जूं भरियूं भरे करे जेको आहे सो पैसनि जा खणी ईंदो हुयो। जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो हज़ारनि जी तादाद में जलाल चांडियो खे सिर्फ़ु घोर मिलंदी हुई। उन खां अलावा ॿिया जेके फंक्शननि में पैसा जेके जलाल चांडियो खे मिलंदा हुया केस्ट कंपनी वारा ॾींदा हुया, शादियुनि जा महफ़िल थींदा हुया, मेलनि मलाखड़नि में जलाल चांडियो वेंदो हुयो, उते थिएटरनि में 10 रुपया टिकट रखी वेंदी हुई जलाल चांडियो जी, उते वञी जलाल चांडियो ॻाईंदो हुयो। जलाल चांडियो लखे रुपया महीने में कमाईंदो हुयो। जलाल चांडियो जे अॼु ताईं बि ज़िंदा हुजे हा त जलाल चांडियो अलाए छा अनमोल हीरो हुजे हा ऐं जलाल चांडियो अलाए छा किथे बुलंदियुनि ते वञी पुॼे हा त असगर माछीअ जलाल चांडियो जी
तमामु घणी तारीफ़ कई। हिन वीडियो में असां तव्हांखे मुकमल वीडियो त असगर माछीअ जो नथा ॾसे सघूं, लेकिन चंद जेके एम क्लिपूं आहिनि उहे हिन वीडियो में मुख़्तलिफ़ जायुनि ते असां तव्हांजे लाइ टच कंदासीं, जेको तव्हां ॿुधंदव त तव्हांखे तमामु बहितरीनु पसंदि बि ईंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।